तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा सजावाल खान जो ताक़ ते नवाब खान ऐं जेको लाला कब्ज़ो करण में कामयाब थी वेंदा या लाला के शक थी बीठो आहे त जेको आहे हाणे नवाब खान कब्ज़ो कंदो ऐं ताक़ ते ऐं सुल्तान सां हाकिमज़ादी शादी कंदो ऐं हाकिमज़ादी के नवाब खान लिकायूं वेठो आहे। छा लाला जे दिलि में इहो वहम वेझी वियो आहे? हाणे अॻिते हली जेको आहे दरिया खान जेको आहे ऐं ॿियो मूसा ऐं मीर सानी यानी मीर जेको आहे हाणे इन खे पैसा वठी ॾींदो या न यूनिस खे, ऐं उन सां निभाईंदो दोस्ती मीर मूसा सां या मूसा सां अञा दोस्ती कान निभाईंदो, अञा वहम में वकोड़ियल आहे। मतिलबु थींदो आहे न हिकिड़ो मतिलबु वहम में माण्हू पइजी वेंदो आहे। सभु कुझु तव्हांखे ॿुधायूं था दोस्तो इन एपिसोड में, पहिरियां हिन खे पूरो ॾिसो ऐं जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा, फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त नैना जे मथां उन खे शक थी वेंदो नवाब खान खे। मतिलबु मूसा जी जेकी फ़ोन पुलिस खणंदी आहे उन में हिकिड़ो नंबर हूंदो आहे जेको कलाकनि जो कलाकूं ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो आहे मूसा। हाणे ई नवाब खान ॻोल्हींदो आहे इहो नंबर कंहिंजो आहे, मूसा कंहिंसां ॻाल्हाए थो, ऐं मूसा खे नवाब खान खे शक पवंदो आहे त थी सघे थो मतां इहो नैना जो नंबर हुजे। अहिड़े हिसाब सां उहो ट्रेस करण जी कोशिशि बि कंदो आहे। ऐं लाला खे इहो शक पवंदो आहे त हाकिमज़ादी जेको नवाब खान वटि आहे बंगले में मूंखे नथो ॿुधाए, उहो सुल्तान सां शादी कराईंदो, यानी पोइ जेको आहे सजावल जे घर ते कब्ज़ो कंदो ऐं इन खे इहो वहम वेझी वियो लाला खे। ऐं वञी करे अॻी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त लाला सां गॾु नवाब खान पंहिंजे माण्हुनि सां सजावल खान जी ताक़ ते हमलो कंदो, कब्ज़ो कंदो। उतां अकबर वारा हूंदा उन्हनि खे हथियार उहे बि सिधा कंदा, लेकिन उते जेको आहे नवाब खान काबू करे वठंदो उन्हनि खे। ऐं लाला गॾियल त आहे फ़िलहाल नवाब खान सां, लेकिन उनजे दिलि में बि वहम वेठल आहे। बाक़ी मीर इहो अञा कशम में हूंदो त छा कयां छा न कजां, यूनिस खे जेको आहे नवाब खान पैसा ॾींदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।